सफ़र जे ॻोठ करूड़ मां अकुली थरीअ जी लिखियल याद प्रोग्राम यादूं विसरंदियूं कोन लाइ। सिकंदर भाउ ज़िंदगीअ जे सफ़र में कॾहिं अहिड़ा अनमोल माण्हू बि मिली पवंदा आहिनि जेके न सिर्फ़ कंहिं शख़्स जे बल्कि पूरे ॻोठ जी चीच झले हलण जा वॾा ॾांव ॾसींदा आहिनि। मूं सिकंदर भाउ अकुली ॿियो त कुझु बि नाहे सम्झो, पर हा एतिरी अख उथारी अथमि त माण्हूअ बिना ॻोठ त छा पर शहर बि वीरान थी वेंदा आहिनि। अहिड़ो ई मोर माण्हू उस्ताद हारून समोथर जे हिक सादड़े ॻोठ सां तालुक़ रखंदड़ हिकु ज़िंदा दिल इंसान हो। पाण सखी मर्द मोमिन तॾहिं जो ख़ान मुड़ुस हो। हा, सिकंदर भाउ ॻोठ जो हमदर्द शख़्स हो। ॻोठ में ग़म हुजे या ख़ुशी हुजे, पर पाण बराबर में बीठल रहंदो हो। संदो ताक हमेशा महिमाननि सां मोतियुनि जियां मढ़ियल रहंदी हुई। पाण नरम लहजो रखंदड़ मिसकीन जो यार माण्हू हो। पाण खां नंढनि ते शफ़क़त जो हथ हमेशा रखियो ईंदो हो। असां थर जा बोझ मारू माण्हू, कॾहिं माल सांगे थर त कॾहिं डूंगर भरे रहंदा आहियूं। ॿियो त ठहियो, पर असांजे ॻोठ में पीअण लाइ पाणी पीअण लाइ बि वॾा जतन जोड़ना पवंदा हुआ। ऐं हिकु ॾींहुं ॻोठ जे भर वारे कंहिं इलाइक़े मां गुज़र थियो त ॾिठमि त उते हिकु अजीब सिस्टम लॻल हो जिथां ॻोठ जा माण्हू पाणी भरे रहिया हुआ। कंहिं उते जे शख़्स खां पुछमि त हीउ छा आहे। पाण मुर्की चयाईं, तिना इतली ख़बर कोन्हे के ए हुकूमत री भलाई है। ए असां ना आरो प्लांट लॻाए ॾिनो आहे। सो आऊं बि हिकु ॾींहुं चाचे हारून खे चई ॾिनो, चाचा छा हिन जदीद दौर में असां पोइते पयल छो आहियूं। पाण वराणे चयाईं त छा थियो अकुली। चयोमांसि त चाचा जिते दुनिया में आरो प्लांट सोलर सिस्टम लॻल आहिनि, प्लांटनि ज़रिए पाणी पी माल उतां जा मारू ऐं जीत जानवर ख़ुशि आहिनि, उते असां डोरा छिके छिके छिता थियो पऊं। शायदि पाण खे सा ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं हुन ॾींहुं राति हिकु करे दोस्तो ॻोठ लाइ आरो प्लांट लॻारायो। चाचे हारून जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं ॻायां। आवाज़ जी दुनिया जा जादूगर सिकंदर भाउ जंहिं साहु ॾेई वी साहु वरितो, से माण्हू मिठड़ा मोर वया हलिया। हिकु ॾींहुं अहिड़ो बि थियो जो असांजे ॻोठ में हिकु फौतगी थी वई। चाचो हारून उन जनाज़े सां गॾु क़ब्रिस्तान वियो। क़बर ते मिटी ॾींदे खेसि के पेर में कोरर जी अणी लॻी पई हुई। ख़ासि महसूसु करण जहिड़ी बि न हुई, पर चवंदा आहिनि त जुदाई बहाना ॻोल्हींदी आहे। दोस्तो चाचो घर आयो, खेसि के हल्को बुख़ार थियो। पाण टिकी खाई सुम्ही पियो। शाम जो संस पेर में सोज बि जाम थी चुकी हुई। सो संस पुट सलाह ॾिनी त अबू तूं छाछरे डॉक्टर खे ॾेखारण लाइ वञजांइ सुभाणे। पर न यार दोस्तो, इन्हनि ॻाल्हियुनि खे हू शख़्स महसूसु किथां कंदो हो। हुन वराणियो त इहा हल्की ॻाल्हि आहे, इहो हल्को ज़ख़्म आहे, ख़तम थी वेंदो, इहा का वॾी ॻाल्हि नाहे। हुन पंहिंजी ज़िंदगीअ खे कमनि में रवां दवां रखियो। दोस्तो इहा अकल काथे हुई असांखे त बहानो, हा ही बहानो असां खां ही मुड़ुसु फुरे वेंदो। विछोड़ा वलनि जीअं वेढ़िजी वेंदा असांजे जिस्म खे। ॿियो ॾींहुं गुज़रण खां पोइ चाचे जी तबियत अचानक ख़राब थी पई। खेसि के छाछरे इस्पताल नियो वियो। उतां खां उमरकोट रवानो कयो ऐं उमरकोट वारनि जॾहिं हैदराबाद लाइ रेफर कयो त हैदराबाद वारनि लेटर ठाहे हथ में ॾेई कराची जना इस्पताल रवानो करे छॾियो। जिते जना इस्पताल में खेसि खे दाख़िल कयो वियो। पर यार सिकंदर लटियो धूड़ ख़ुदि में ज़माननि जो ॾीओ। सो असांजे ॻोठ जो ॿरंदड़ ॾीओ बि उझामी वियो। संजे मौत जो ॿुधी ॻोठ जूं वण वलियूं लुसाटजी वियूं ऐं असांजे ॻोठ में मातम मची वियो हो। माल वथाणनि जे वारू थींदड़ उन वक़्त जी तोसां कहिड़ी ॻाल्हि करियां सिकंदर। असां तिन पलनि में ॻोढ़नि जा काफ़िला
पट पौंदे ॾिठा हा। असांखे छॾे हू राणो वियो आ। असांखे छॾे हू राणो वियो आ। बहानो रुसण जो पुराणो बणियो आ। 1974 में जनम वठंदड़ हिन ज़िंदा दिल इंसान जे वञण जो अञा वक़्तु ई कोन थियो हो दोस्तो, पर रब जी रज़ा ते राज़ी रहणो थो पए। 30/6/2018 ते असां खां हमेशा लाइ परे वेंदड़ हारून जूं यादूं असांखे अॼु बि रुआरियो छॾनि। जॾहिं मां न हूंदुसि कंदे यादि मूंखे अहिड़े ॻोठ जा तूं रस्ता पुराणा। सिकंदर भाउ, अॼु बि जॾहिं स्कूल वेंदड़ ॿारनि खे ॾिसंदो आहियां त उन्हनि जी अखियुनि में उस्ताद हारून मूंखे नज़र ईंदो आहे। आउं रोयो ज़ारो क़तार दाहूं कंदो आहियां। संदसि जा टे पुट, 2 न्याणियूं मासूम अखियुनि सां संदसि जी तस्वीर खे ॾिसियो अॼु बि बाबा बाबा सॼो रोयो पवनि। ऐं ॻोठ जा सभु माण्हू अॼु बि हारून खे यादि कयो छिंगारूं ॾींदा आहिनि। संदसि पोइरनि खे अल्लाह पाक सब्र जी तौफ़ीक़ ॾे। चाचे हारून खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। आउं सभु सूर सिकंदर तोसां उन करे ई सले रहियो आहियां त तूं दर्द जे वेझो रहंदड़ उहो इंसान आहीं जंहिंजो आवाज़ थर जे गसनि ऐं लकनि ते रक़्स करे थो। लॾे विया छॾे काहे धड़ धनार, न का कूक कननि में, न का तड़ तंवार। आउं गुमनाम गसनि जो राही अकुली थरी, तुंहिंजो पंहिंजो सिकंदर भाउ, तुंहिंजो पंहिंजो सिकंदर भाउ, तुंहिंजो पंहिंजो सिकंदर भाउ।